बिरिया रोड मां ख़बर ईंदा हलो त 14 सालनि जी निगरी 2 ॾींहनि खां पुरस्कार तौरु गुम बरसाती पाणी में बुॾण जो ख़दशो। बिरिया रोड भरिसां ॻोठ खालिक ॾिनो राॼपर वासी 14 सालनि जी निगरी अनिशा दी फज़ल मोहम्मद राॼपर 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वई। ॻोल्हा बावजूदि को बि पतो नाहे पइजी सघियो। वारसनि पारां निगरी खे ॻोल्हा में मदद जी अपील। वारसनि पारां ॻोठ ॿाहिरां बीठल बरसाती पाणी में बुॾण जे ख़दशे सबबि पंहिंजी मदद पाण तहत टोबा घुराए पाणी में ॻोल्हा कई पई वञे, पर निगरी जो को बि पतो नाहे पइजी सघियो। उन सिलसिले में ॻोठाणे अहमद अली राॼपर ॿुधायो त निगरी अनिशा राॼपर गुज़िरियल 2 ॾींहनि खां पुरस्कार तौरु गुम थी वई आहे। असां पंहिंजी मदद पाण तहत निगरी जी काफ़ी ॻोल्हा कई आहे, पर इन बावजूदि न मिली सघी आहे। हिननि ॿुधायो त निगरी जो ज़हनी तवाज़ुन सही न आहे ऐं असांजे ॻोठ ॿाहिरां बरसाती पाणी पिणु बीठल आहे, जंहिं सबबि असांखे ख़दशो आहे त निगरी बरसाती पाणी जे तलाउ में न किरी पई हुजे। हिन डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां टोबा घुराए निगरी जे ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।